कुर्बान वञा संतन जे नाम तां। हिते त पाण हाज़िर सो विराजमान आहिनि। असां पंहिंजे संगमत जी दृष्टि सां गुरु नानक साहिब को खणो, ॿियनि गुरुनि ताईं वॾो संसार जो उन्हनि कल्याण कयो। तंहिंखां पोइ पूज्य सदाराम साहिब जन लाहौर में प्रगट थिया। जीवन जो कल्याण कंदा पंजाब मां सिंधु धरती जो भाग भलायो अची माथले में पहुता। उतां थी अची करके हयात पितावन साहब में निवास कयो, पंहिंजो धूणो दुखायो। उतां जी उहा शक्ति प्रगट थी करके पूज्य साईं तुलसीदास साहब, साईं तख्तलाल साहब, साईं तनसुखराम साहब, पूज्य माता साहब, पूज्य भाई मंगलाराम साहब, साईं राजाराम साहब, साईं गोविंद राम साहब, धर्मनारायण मान पुरुषनि जेके महिमा कनि था, इहो पद पढ़ो एतिरो अञा पढ़बो आहे। सोअं सदाराम तुलसीदास तख्त लाल तन सुख हरे, पूज्य माता साहिब मंगलाराम साईं राजाराम मेहर करे। सोहं सदाराम तुलसीदास तख्त लाल तन सुख हरे, पूज्य माता साहिब मंगलाराम साईं राजाराम मेहर करे। श्री भाई भागवत विख्याता भारत में हिकिड़ी भागवत जे मथां वेठो आहे, हुन भागवत खे हीअं करे थो, छा थो चए, धर्म तव्हांखे भागवत मां न मिलंदो। अरे हीअं चई वरी चए धर्म तव्हांखे रामायण मां न मिलंदो। एतिरा ॻाल्हाइण जा जो 4 ॾींहं भागवत जो छड़ी महिमा ॿुधाई अथई, 3 ॾींहं भागवत जो व्याख्या करे सप्ताह पाठ थी वियो। ईअं चई मथां छा थो चए, धर्म तव्हांखे मिलंदो संतनि जे जीवननि मां, संतनि जे संग मां। वञो संतनि जो संग कयो। मूंखे तॾहिं ॻाल्हि यादि आहे, सदान प्रकाश जो पढ़ियासीं, छा छा संतनि शेवाऊं कयूं आहिनि। अरे घुरण वारे खे ख़बर न पवंदी आहे, इन लाइ सभु कंहिंखो हेठि खणबो आहे। अरे निटाण उत्साह पूज्य माता साहिब खे पुराणी जुती पई आहे, वॾे चूंडे साधन खे खाराइण। फ़क़ीराणी चए मूंखे जुती त पाराए, हाणे तोखे पाराए हो छा पाईंदी, घर वेठी हुजे, हे त ॿी त हूंदियूं कोन, अॻे इहे ई इंखलाए ॾिनो, बसि हिते ई त आहे। ओहो फिर साड़ियुनि ते पंहिंजो घर पहुता, उते अचनि जार में हिकु जुती पई आहे। साईं ॾिसे थो पोइ वेठो आहे। अॼु नवमी ज्योति युद्धशलाल साहिब असांजे साम्हूं विराजमान आहिनि। सभिनी गदनि खे नमस्कार आसन। पूज्य अड़की साहिब, खोताराम साहिब, व्यापक ब्रह्मन जंहिंजो तस्वीर ई कोन्हे, जेकी चयूं बसि मुंहिंजो सतनाम बसि समाधि आहे, या जेकी श्री राम। मां साईं भगवान दास सां ॻाल्हि कई, मां हिकिड़ी साईं साधराम सां ॻाल्हि कई। दिल्ली में कार में हलो पिया, बसि साईं खोताराम साहिब जो मेलो कयूं, कुंभ जे मेले ते। साईं जन जा मंडल, मोहनदास राम जा, कंवरराम जा, असांजा सभु बाबा साईं जा। ख़बर पई जीअं संत जो मुंहिंजो न चवण ते मूंखे चयूं उहे जवाबु उन्हनि न कोन ॿुधो। चयूं नानो चयो बसि मुंहिंजो सभु सतराम आहे। ईअं इहे ई साईं पंहिंजे भॻवान लाल 10 साल असां शरण में रहियासीं। चयो मुंहिंजो कुझु न हिते असां 2001 में 4 रातियूं नाइट मल्हाईसीं, ऐं हाणे अञा ताईं 3 रातियूं, हिकु सचे साईं जी, कंवरराम साहिब जी, हिकु बाबा जी। अञा चोॾस आहे वर्सी जी राति। अती प्रसन्न थिया। पहिरियों जंहिंसां मना आई, पर जॾहिं स्पीच कयो खोताराम साहिब जी समाधि जो आंदोसीं, 4 रातियूं मल्हायूं। राम व्यापक ब्रह्म ईअं चइजे छा चइजे। बाबा राम साहब समाधि जगह वेही करके
ईश्वर एॾी सुरती ॾिनी मां लिखाईंदो न हुउमि जेको यादि करणंदो ॿुधण जहिड़ी तुक आहे। भगत दानो मोहे दीजिए, भगत दानो मोहे दीजिए, मीरा माई जो पद आहे। हर देवन रादेवा पाओ पलक नाही विसरे, हर संतारी शे ओ पाओ पलक नाही विसरे, हर संतारी शे। भगत दान मोहे दीजिए, भगत दान मोहे दीजिए, हर देवन रादेवा पाओ पलक नाही विसरे, हर संतारी शे ओ पाओ पलक नाही विसरे, हर संतारी शे। सचो साईं सतराम कहिड़ी कहिड़ियूं जूं क्रांतियूं उन में साईं कंवरराम साहब ॿाहिरि प्रगट थी विया, प्रगट करे विया साईं खोताराम साहब, भाई चंदीराम साहब, साईं भगवान दास साहब, झूला दरेश कन्या, वाह वाह सभिनी जूं घणियूं घटनाऊं ॾिठियूं। अॼु राजा साईं जा खे सौंपियल साईं रोहतक सां रोहतक सां ॿियो भेरो वर्ष सां पधारिया, धनभाग असांजा वॾी ख़ुशी थी। लड़की साहब वेठी आहे, बाबा सेचन साहब, साईं वसण गोड़ शान, माफ़ी 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 मानकराम खैर मीरस उनजा टे सुपाथर ज्ञानचंद, गुलाबदास, कुंदनदास, वाह वाह पंहिंजे घर जा ॿारहों बैठक ठारायूं, उते कथा बि थिए, जेके संत लोग अचनि उनजी शेवा बि कनि, पाण भॼन बि ॻाइनि। ईअं कंदे कंदे कीअं सखर जी मनावट थी, भॼन थियो, वेनती करणु साईं तव्हां हेॾो धंधो करणु अचो था, जेकर हेॾे अची प्रभु आनंद विधो। असांजे महाराजनि खे जेके जुंग ते घोटकी आहिनि हिननि खे इहो इन्हनि जो आस्थानु। और मूंखे बाबा ॿुधाईंदा 45 दुकान हुया साईं महाराजनि जा रोड़ी में, 45 दुकान, एॾी प्रॉपर्टी हुई। अॼु उनजी जेका अंश आहे एतिरी नमाणी जो दरबार वेठा बीठा साईं वेठा नाथमाराम साहब, त मूंखे उतां गदी चवनि था मां बीठा महाराज बीठो आहे, चई इहे असांजा महाराज, साईं ईअं न कयो, माफ़ु कयो, ईअं असांखे न कयो, ईअं असांखे ईअं पई चए। अरे चई बाबा जोत जो संभाल वारा अची विया, जोत संभाली आई। अॼु साईं वसण गोड़ साहब, अमरदास साहब, मूलाराम साहब, चेतनराम साहब, गोपालराम, सुखराम दास साहब। हिकिड़ी घटना पढ़ी से जहाँ सेठ प्रेमचंद जी किताब में साईं सुखराम दास साहब जी लिखियो त जंग में का तकलीफ़ थी पियनि, पिछाड़ी डॉक्टर ऑपरेशन ताईं इतो ॾाठ में पिछाड़ी कराची विया, अम्मा संदन माता उहा पाविशा शानशाह जे टकरी ते वेठी वञे। असां त ईअं चणी कणे छॾींदा आहियूं न भाई नवरात वेठल आहे, नवरातियूं जागी, जेको उन हितास में आयो आहे, मां त अखियूं खुली वई, नवरातो नाई राति उनखे 10 मिलियो, बसि हिते लाइन वञे पंहिंजो छुटकारो थी वञे। कराची खां वठी संतनि में वेसा जवान जे प्रेरक घटनाऊं, राम राम राम। असां ठारूमल भगवान दास ॾिसो अथव शेवा में, इन जो पीउ अची जे ख़राबु जंग ते ख़राबु थी नासूर, पिछाड़ी कपाइण ते अस्पताल पियो आहे, खट दाख़िल, हलण जे लाइक़ु न आहे, अची चढ़ेसि थी पई, उतां पलंग तो लही करे सिधो रेड़ियूं पाईंदो दरवाज़ा पा साईं जन पहुतो अचे, हितां न लिखियल बसि। उतां हलंदे हलंदे साईं जन जो हासिल फ़क़ीर हो जरवार में, बाबा उहो मिटी जो प्राकृतिक इलाज बि कंदो,
दया कंदो जंहिंजे ऑपरेशन को थी करके भॻवानु ईअं ई थी वियो जय सखी बाबा हा हा कुर्बान वञा साईं आत्माराम साहब केॾा प्यारा साईं परमान साहब साईं कालीराम साहब सर्वगुण संपन्न हर कला जा मालिक आहिनि अॼु उन्हनि जो दर्शन थी रहियो आहे असांखे असां ईअं सम्झूं जेके जेके उन जी जाइ ते आहिनि वेनती रखां सभिनी खे असां उन्हनि जे रूपनि में ॾिसूं जेके उन जाइ ते आहिनि असां उन रूपनि में असांजो फल वधी वेंदो न जीअं संतनि इहो बि लिखियो आहे जंहिं महिल संतनि जी शेवा कयो चवनि भावना ईअं कयो हिकिड़ो कृष्णानंद केवलानंद थियो आहे संत हैदराबाद में हिकु पुस्तक लिखियो आहे अनुभव ज्ञान सागर चऊं जंहिं महिल संत जी शेवा कई सम्झो असां भॻवान जी शेवा करे आहियूं हाणे उहो भॻवानु बणिजे न बणिजे तोखे तुंहिंजो फल वधी वेंदो न शेवा त उहे आहे जेका तूं करे रहियो आहे पर संत जी शेवा तूं इहो सम्झी कर मां भॻवान जी शेवा करे रहियो आहियां श्री राम श्री राम संता को मत कोई निंदो हाँ संत राम है एको कहत कबीर में सो गुर पाया जाका ना विवेको इहो विवेक ॾिसंदा संत सां हा हा कुर्बान बाबा श्रीचंद साहब कोई साल नागो न थियो आहे नागो न थियो जीअं साईं कुर्बदास साईं वसणगोड नागो न थियो आहे साईं गुरुमुख खे यादि कयूं मूंखे एॾे ख़्याल में न हुयो 2004 जी ॻाल्हि आहे शायदि मां घर लाइ कीअं कीअं वियो आहियां मां वेंदे कोन में ॾिठो फोन अची वियो साईं गुरुदास जो मद्रास खां जंहिंमें ॾुख सां चयूं मुंहिंजो ॾुख थियो मुंहिंजो नागो पइजो साल मां साली जे विहांउ में आयो आहियां मां साईं सदाईं पंहिंजो विहांउ निभायो जेकॾहिं हे कीअं छा चवां सदाईं तव्हां अचो था साईं परमानंद कीअं अचे ईअं न बाबू ख़ाली पइजो साईं परमानंद उन साल आहे पहिरें भेरो वरसी में साईं परमानंद उन खाल भरण में आया धन्यवाद साईं बाबा श्रीचंद साहब वाह वाह असांजे समिति जा अध्यक्ष जॾहिं 96 में शताब्दी मल्हाईसीं त सहजे सहजे कोई बंधन मां जन 96 जा केसट हाणे ॾेखारियईं जेका शताब्दी मल्हाईसीं 100 शहरनि में 91 शहर भारत जा 9 पाकिस्तान जा सिंध जा 100 हरिद्वार प्रयाग स्वामी भगवंत आश्रम में समर्पण थियो मतिलबु अचूं त जंहिंजे ॻाल्हाईंदुमि त सहजे सहजे सम्तियूं ठही वयूं उन में मांस शराब जुआ सारगत हलियो सलोक आहे साईं चूक मांस मद वेसवा हिंसा चोरी नार सप्तलोक में सप्त हैं सतलोक हाणे हुनको पंहिंजो थोरो ॿुधी लॻाइबी आहे यानी हिंदुस्तान खां वठी अमेरिका ताईं इहे 7 शयूं आहिनि सप्तलोक में सप्त हैं सप्त न छो हे उधार बुद्धिमान पुरुष खे घुरिजनि शयुनि खे हथ न लाइ डबरा में तो कुर्बान वञो हिते दत्यारा भजन जी शेवा संभालनि था सत्याने खां वठी ऐं भंडारी शेवा डबरा वारा मां ॿियो सत्संग करे हुनजे छड़े प्यार जे सभु साईं पेर लाथी बीठा उन्हारे में जुती न पातो सुबुह कोन पंहिंजा शिख शेवक इहे सभु अञा ताईं समिति जे अध्यक्षा संभालनि था धनवान साईं श्रीचंद साईं असांखे साईं वॾनि जो दर्शन न थी सघे निभाए थो हरे साईं लाल हरे साईं सुखराम दास कुर्बान वाह वाह निमाण बि ॾिसो इन घराणे जी मां चवां न मां दर्शन करे विया वेल सांगे साहस नागपुर वेंदा दरबार ॾे मां दर्शन करे विरांडे खां दरबार खां ॿाहिरि विरांडो ॿाहिरि वरी कटार वालो जो ॿाहिरि निकिरी साईं डुकंदा आया सुखराम दास साहिब धागो खणी करे कंहिंजे मूंखे ॾिनो चई पढ़ी जो हिन जे माउ केशवदास घर वारी
साईं वसन घोट साईं बसि बाबा तव्हां वधे न ॿोलींदा कयो न जंहिंजे जंहिंमें वेसा हुजे त उहो भलो आहे न तव्हां ईअं न कंदा की तव्हां पढ़िजो खण हिकु हिते ॿियो रायपुर में साईं सुखराम दास आया मां कहिड़े ख़्याल सां रायपुर आयल हुउमि पिंडरी में या त ॿुधुमि साईं आया आहिनि मां मिलण मां उते वठां आहियो त बहू मोकिलियुनि धागा साईं हथ में ॾिना हे साईं पढ़िजो बहू चवायो मां शरदाई में राम अरे ये कुर्ब साईं जा प्यार थी विसार सत्यानवे में पिता जन वठी आया आहिनि गुरमुख दास साईं लाल खे पहिरीं बार मां पंहिंजे कमरे में बीठो आहियां पलो वारी रात मोकिलाइण आया मां ख़मीस पाती मान हिननि खे बसि सुत ते मथां चोड़े छॾियो अथऊं पोइ जॾहिं पढ़ियासीं एडिशन में त हिननि जे पिता लाल साईं जो दर्शन कयो आहे ॻाल्हि ॿुधी करे अॼु तॾहिं प्रकाश थियो आहे काई त नमस्कार नमस्कार ॾाढो प्यारु अथनि ॾाढो प्यारु अथनि घुरायो पहिरियों मां खे चित सकर वटाइनि घुरायो साईं भगत राम सत्याने में आयो हे बि आयो जगदीश लाल साईं कुर्बान अरे एॾो पंहिंजो करे छॾियो अथऊं हा लाल जा सभई लाल साईं जा सभई लाल साईं जा जगदीश अजय कुमार साईं राजेश लाल साईं वो मनोहर लाल वो वेठा वो चश्मो टोपी जो बेक असां वॾनि खां वधीक कयूं जेतिरो थी सघे पिता ख़ुशि थींदा न त ओतिरो त हले जेके वॾा करिया आहिनि जंहिंजे करे असां पूॼूं था श्री राम वॾी महिरबानी थी वॾी कृपा थी साईं कंवरराम साईं जी सभु इहे उहे मुखवाणी शिला निवास करे वियो 49 में असां ॾाढी गुज़ारे वई साईं जन जो पंहिंजे शेवकनि खे चवणु हुयो बाबो काई बि गमी थिए तव्हांजो हवालु मिलियो तव्हांखे मोट में जवाबु मिलंदो पर तव्हां इहो न ॾिसंदा कयो त साईं न पहुता जॾहिं मौक़ो थियो मां ज़रूरु पहुचंदुमि बाक़ी मिट माइट असां गृहस्थी आहियूं के मर्यादा सां पहुतासीं तव्हांजो मार्ग परमार्थ थी आहे तव्हां परमार्थ खे ध्यान में रहो तव्हांजे हेॾे स्वार्थ में न वठो माइट वटि पहुता मूंसां न पहुता इहा कॾहिं भुल न कजो या सॻिड़ो को मल्हाईंदो चवंदो बाबा असां ॿार वरी हे ॿार कॾहिं अहिड़ी भुल न कजो श्री राम भगत साहिब जी मर्यादाऊं उन शिला मुख निवास कयो हा बसि बाबा हाणे गांव छॾे करे साईं 3 महीने चोड़ो छॾियो शहादत जामूं पातऊं जाम पीतऊं बसि 40 बाबा ने 20 साल दरबार ठही वरी हितां हे भई पेशराम साहिबु उद्घाटन कयो साईं भगवान दास साहिब जे आॻियां सां हेॾे आयासीं अम्मा जे आॻियां सां असां हिते घोट बि मोहनलाल बि वियासीं साईं साधराम साहिब खे जॾहिं हरीश पढ़ंदासीं मनोहरलाल खे घोट बि वियासीं चयोसीं असांजा सतगुरु दरजा ॿई आहिनि जय सखी बाबा प्यारो श्रीचंद बाबा नागपुर में पुराणो शेवादारी संतनि जो सभिनी संतनि जी शेवादारी अॼु असां धाम बि संभाले थो वॾे धाम जी बि शेवा संभालनि था धनवान ॿिया संत जेके आया आहिनि मां सभिनी जो आभारी आहियां महिरबानी जेके संत लोग वेठा आहिनि हेॾे सभिनी जो मां आभारी आहियां जेके आयो सेन सजण में वेठा आहिनि सभिनी खे नमस्कार सभिनी खे आयल जय सखी बाबा हाणे साईं जन खे साईं सदानंद दरबार साहिब जा पहिरियों मुखवाक ॿुधो श्री गणेशाय नमः। आसरो शिवशंकर महादेव जो धूनी वारो सहाय।
सतगुरु साईं सदाराम साहिब जी जय। सजे साईं सतरामदास साहिब जी जय। अमर शह साईं कंवर राम साहिब जी जय। बोलो सखी बाबा साईं आसूदाराम साहिब जी जय। बोलो पूज साईं वसण शाह साहिब की जय। सर्व संतन को पैरी पैर आव लाल के झूले लाल। सभी को पैरों पूज साईं जन के नमन है। सतगुरन से परमात्मा से प्रार्थना है कि उन्हनि के हर्ष जो बख्शन। और वैसे तो संत महात्माओं शरीर का काफ़ी मथे होंदा आहिनि। उन्हनि जो आत्म साक्षात्कार थियल हूंदो आहे। लोकन जे लाइ हूंदा नी, भक्तन जे लाइ हूंदा नी, पर सदाई स्वस्थ रहन ऐं पंहिंजे श्रद्धालुनि ते कृपा कंदा रहन। अहिड़ा धर्म जा मेला, अहिड़ा समाज जी शेवा, संत महात्माउनि जो दर्शन हिन आस्थान ते ॾाढो सुहिणो नज़ारो बणंदो आहे। कुंभ लॻंदो आहे, सभिनी जो कल्याण थींदो आहे। इहो ई उत्सव ऐं महोत्सव हूंदो आहे। संत संगत जी शेवा कंदा आहिनि ऐं संगत संतनि जो दर्शन पाए करे पंहिंजा भाग्य बणाईंदी आहे। इहो नातो असांजो ऐं तव्हांजो आहे। इहो ई नातो धर्म आहे, इनमें ही परमात्मा वसंदो आहे। पूज संतन अचण सां सभिनी वेठल संतन उन्हनि जे आस्थाननि जी महिमा ॻाई ऐं जेको सतगुरु शब्द आहे, जेको संत शब्द आहे, उनमें सभु कुझु समायल हूंदो आहे। शायदि तंहिं करे ई शास्त्रनि में भी लिखियल आहे कि गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुअ खे, संत खे प्रणाम करण सां, उनके दर्शन करण सां परमात्मा जी दिव्य अनुभूति थींदी आहे ऐं इहो सच्चा भक्त कंदा नी, इहो श्रद्धालु कंदा आहिनि। सतगुरु जहिड़ो शाह कोन ॾिठोसीं काथहीं, परची ॾिनो जंहिं प्रेम सां आत्मधन अथा। न की पुछाई जात पात, न की पुछाई राह, करे मन अच्छा, करे मन अचाह सामी छजाई छिन में। बस इहो ई सतगुरु जो स्वरूप हूंदो आहे। हू हिकु त सभिनी खे हिकु नज़र ॾिसंदा नी ऐं पोइ संगत में बि स्वामी ॾिसंदा आहिनि। ऐं इहो मेलाप थींदो आहे उत्सवनि में। पाठ, पूजाऊं, यात्राऊं, सत्कार, भंडारो, सभिनी जो ही हिकु स्वर कि सभिनी जो भलो थिए। सभिनी में राम आहे। तो प्यारी संगत, पाण सभु हिकु कठा थिया आहियूं 63 साला वर्सी महोत्सव में। सिंध जा महान संत उन जंहिं धर्म खे जीअ करे ॾेखारियो आहे, उहे धर्म महापुरुष सदाई सभिनी में वसंदा रहनि, जेके सभिनी जे कल्याण जी, सभिनी खे परमात्मा जी राह ॾसींदा आहिनि। उन्हनि सचन संतनि खे सदाई नमन आहे। वॾो फ़ख्रु करूं था पिया सिंधियत ते, सिंध जी भूमि ते, सिंध संतनि ते। त तव्हां सॼो समाज बि पंहिंजी सभ्यता ते, पंहिंजी संस्कारनि ते सदाई हलंदा रहो, उन ते नाज करो। इहा ई संतनि जी भी शेवा थी वेंदी, धरती जी शेवा थी वेंदी, सनातन जी वैदिक भूमि सिंधु जी शेवा थी वेंदी। इन्हनि शब्दनि सां
जय सदाराम, जय सखी बाबा, हर हर गंगे। प्यारी साथ संगत, पाण सब सखी बाबा आस्थान लखनऊ साहब जी प्यार भरी भूमि ते सखी बाबा साईं सुधाराम साहिब जन जो 63 साल निर्वाण वर्ष वर्षी महोत्सव जो मेलो जेको समस्त भाउरन बहनों सां गॾिजी करे मर्यादा पुरुषोत्तम साईं चांडूराम साहिब जी उपस्थिति में आयल जेके भी संत मंडली उन सभिनि जी हाज़िरी में अॼु जो ही महान मेलो हिते मल्हाए रहिया आहियूं। सो इन बागन बरी गणनि जो शुभ गण जो तव्हां सभिनि भाउरनि भेनरुनि खे तव्हां सॼी संगत खे हाज़ुर स्वरूप साईं साधराम साहिब जी तरफ़ां परम पूज्य राजा साईं जी तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। संतन महापुरुषनि जो जीवन या कंहिं भी संत अवतार देव जो जीवन शुरू खां ऐं सदाई संगत जी भलाई ऐं संगत जे उपकार जे लाइ हूंदो आहे। छो जो ये संत महापुरुष जेके भी आहिनि जॾहिं भी कोई शुभ कार्य कंदा आहिनि या कोई भी कर्म कंदा आहिनि तो उनमें पंहिंजो फ़ाइदो घाटो नफ़ो नुक़सान ॾिसी करे ना, पर जंहिंमें संगत राज़ी थी या वो सदगुरु वो मालिक राज़ी थी तॾहिं वो कार्य कंदा आहिनि। अॼु त पाण उन सखी बाबा आसूदाराम साहिब जन जो वर्सी महोत्सव निर्वाण वर्ष ते मल्हाए रहिया आहियूं। हक़ीक़त में सखी जो अगरि पाण मक़सदु कढूं त सखी चयो कंहिंखे वेंदो आहे। सखी उन खे चयो वेंदो आहे जेको सिर्फ़ु ॾियणु सिखियो हुजे, जेको सिर्फ़ु संगत खे जेको सिर्फ़ संगत जो झोलियूं भरण सिखियो हुजे या संगत जे उपकार में रहियो हुजे। हक़ीक़त में ये संत महापुरुषनि जो जेको जन्म थींदो आहे या जीवन गुज़रंदो आहे उहो संगत जी भलाई जे लाइ गुज़रंदो आहे। हर सूफ़िन में सखी बस हिकिड़ो खरो अलाह जो दोस्त सॾियो वेंदो। पाटड़की साहब दरबार जे संतन के ॾिसूं जेके भी आहिनि, जेके भी रहिया जेके भी हूंदा आहिनि ये सदाई संगत जे लाइ रहंदा आहिनि। छो जो इन्हनि में हक़ीक़त में बर्दाश्त जो गुण हूंदो आहे। जेको भी संत महापुरुषनि जन्म में अचे थो या हिन संसार में अचे थो उनखे कंहिं न कंहिं स्थिति में काथे न काथे बर्दाश्त ज़रूर करणो पवंदो आहे। जीअं पाण कारोबार में हुजूं, संसार में हुजूं, कोई भी नंढो कार्य वॾो कार्य पाण कंदा आहियूं तो उनमें पाण खे तकलीफ़ ईंदी आहे, पाण खे काथे न काथे रुकावट ईंदी आहे। त साॻे नमूने जॾहिं भी पाण शेवा कंदा आहियूं, सदगुरु जी शेवा कंदा आहियूं तो उनमें भी रुकावट ईंदी आहे, लेकिन ये संत महापुरुष बर्दाश्त कंदा आहिनि। ऐं बर्दाश्त जो मादो हक़ीक़त में उन्हनि संतनि महापुरुषनि खे उहो मालिक जी या उन सदगुरनि जी दात हूंदी आहे। ये न हूंदो कि उन्हनि जे मन में कंहिंजे प्रति या कंहिंजे भी लाइ कोई अहिड़ी भावना हुजे, लेकिन उन सदगुरनि जी उन्हनि ते एतिरी अपार कृपा थियल हूंदी आहे। पाण साईं सतराम दास साहिब जन जे जीवन खे ॾिसूं, साईं सतराम दास साहिब जन खे त परोपकारी जो लक़ब मिलियल आहे। पाण संगत में संसार में कोई भी कोई शुभ कार्य कंदो आहे तो उनके अक्सर उपकारी जो अल्फाज चयो वेंदो आहे, लेकिन
साईं सतराम दास साहिब जिन खे परोपकारी जो लक़ब मिलियो, छो जो उन संत महापुरुष पंहिंजो सॼो जीवन उन सतगुरु जी शेवा में, उन संगत जी शेवा में व्यतीत करे छॾियो। ऐं साईं सतराम दास साहिब जिन जे लाइ हक़ीक़त में परोपकारी जो लक़ब तॾहिं इस्तेमालु थियो छो जो उहे निष्काम भाव सां रहिया। साईं सतराम दास साहिब जी धर्म पत्नी जो नातो माता सुचेत देवी हुयो ऐं साईं जन जो माता सुचेत देवी सां अनेक प्यार हूंदो, अनेक श्रद्धा, अनेक जीअं पाण हक़ीक़त में श्री राम ऐं माता सीता जी जोड़ी जो मिसाल ॾियो त कल युग में पाण साईं सतराम दास साहिब जन जो ऐं माता सुचेत देवी जो ॾेई सघंदा आहियूं। त हिकु भेरे जीअं ज़ैफ़ानी ॻाल्हि हूंदी आहे त माता सुचेत देवी साईं सतराम दास साहिब जन वटि आई, पोइ साईं जन खे वेनिती कई, साईं मां साईं शहर में जॾहिं ॿाहिरि निकिरंदी आहियां त जेके बि ज़ैफ़ायूं या कोई बि मां सां गॾु हूंदी त मूंखे थोरो तंज़ कंदियूं आहिनि कि तूं एॾे महान भगत जी घर वारी आहे, हेॾे महान संत जी घर वारी आहे, उन कॾहिं बि तोखे पाइण जे लाइ कोई सोने जो कड़ो या सोने जी चूड़ी कॾहिं न ठवाए ॾिनी, तुंहिंजो जेको घोटु आहे उहो एॾो महान संत आहे, एॾी पौतल हस्ती आहे, तुनी कॾहिं बि तोखे कॾहिं इहो चूड़ी या कड़ो त न वठी ॾिनो आहे। त साईं तव्हां मुंहिंजी हिकिड़ी वेनिती मनो, मूंखे त हिकिड़ो सोने जो कड़ो ठवाए ॾियो। त साईं सतराम दास साहिब जन खिलिया माता सुचेत देवी खे, चयनि माता कड़ो अगरि चूड़े जो हुजे, सोन जो हुजे, पितल जो हुजे या चांदी, लेकिन कड़ो त आख़िर कड़ो आहे, तूं इन कहिड़ी मोही में फाथी आहे। मां तोखे अॻे बि झलियो कि इहे सभु संसारी ॻाल्हियूं आहिनि, पाण खे कॾहिं बि मोही में न आहे फासणो, त तोखे इहा मोही कंहिं सेखारी आहे। त माता सुचेत देवी साईं जन खे थोरो ईअं प्यार में प्रेम में ॿ टे दफ़ा चइजो, साईं मां तव्हां खां कॾहिं कुझु न घुरियो आहे, तव्हां मूंखे हिकिड़ो छड़ो सोने जो कड़ो या ठवाए ॾियो। त साईं जन माता सुचेत देवी ठीकु आहे, हाणे मां तुंहिंजी ॻाल्हि मञा थो, उहो जेको मुंहिंजो आसन पियो आहे उनजे हेठां तोखे मिली वेंदो, तूं उहो आसन छड़ो मथे कर, तोखे उहो सोने जो कड़ो मिली वेंदो। त माता सुचेत देवी चयो साईं इहो त मां ठाहे हाणे पाण आई आहियां, इहो आसन त विछायो ई, मां इन जे हेठो त कुझु कोन्हे, मां त अञा हाणे आई आहियां। त साईं जन माता सुचेत देवी तूं वधीक न, जेको मां तोखे चवां थो तूं छड़ो मुंहिंजी ॻाल्हि मन, आसन जी हिकिड़ी कुंड छड़ो तूं मथे कर, तोखे जेको घुरे थी मिली वेंदो। त माता सुचेत देवी जेको ॿुधाए पई, चए मां जीअं साईं सतराम दास साहिब जन जो आसन जेको ठहियल हो साईं जन ते विराजमान थींदा, चयो जी हिकिड़ी कुंड मां जीअं मथे कई, चे साईं जन जे चरणनि जे हेठो हीरनि ऐं मोतियुनि जो जवाहरनि जी नदियूं जे हेठो वादियूं पियो, उन आश्रम जे हेठो, उन आस्थान जे हेठो। सो हक़ीक़त में इहे संत महापुरुष जेके बि आहिनि इहे बणाया इन में सतगुरनि जी कृपा हूंदी आहे, उन मालिकनि जी कृपा हूंदी आहे, इहे लोभ ऐं माया खे बंदि ॾेई सघंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि में निष्काम भावना जो गुण ईंदो आहे। पर अॼु पाण संसार में ॾिसूं, अधिकतर माण्हू पाण जेके बि आहियूं उनजे दुख जो कारण हिकिड़ो ई आहे, छो जो उहो ॿिए मां उमेद रखंदा आहिनि कि साईं मां उन साईं वक़्त ते एतिरो सुठो हलियुमि पर उहो मां सां न हलियो, मां उनजे लाइ हे कयो पर उन मां जे लाइ कुझु न कयो। अक्सर 90% पाण जेके बि आहियूं दुख जो कारण इहो ई अक्सर हूंदो आहे। पर जेकॾहिं पाण उन संतनि महापुरुषनि जे दर ते अचूं था त निष्काम भावना सां अचूं, उन सचे साईं जे दर जी शेवा करे पंहिंजो जीवन सवारे वठो, छो जो शेवा में ॾिनल उहो हिकिड़ो घंटो, उहो हिकिड़ो मिंट हक़ीक़त में पंहिंजा उहे 23 कलाक सुधारे छॾंदो आहे। पाण जॾहिं उन सतगुरनि जे दर जी शेवा कंदा आहियूं, उन सचे साईं जे दर जी शेवा कंदा आहियूं, त पंहिंजा उन हिकिड़े घंटे जो पाण खे फ़ाइदो उन 23 कलाकनि जे लाइ मिलंदो आहे। सो पाण उन्हनि संतनि महापुरुषनि जे दर ते अचूं था त हक़ीक़त में पंहिंजो धर्म आहे जेतिरो थी सघे उन संतनि महापुरुषनि जे दर जी शेवा करूं ऐं पंहिंजो जीवन बणाए वठो। जीअं अमरशेख साईं कंवरराम साहिब जन, सखी बाबा सूदाराम साईं जन, उन सतगुरु जी शेवा करी, उन मालिकनि जो नाम जपाए करे पंहिंजो जीवन बनायो। ऐं अॼु उन जे नाले ते पाण एतिरा महान मेला, हिन निर्वाण वर्ष वर्षी महोत्सव मेला हिते मल्हाए रहिया आहियूं। ऐं हक़ीक़त में जॾहिं बि लखनऊ साहिब ईंदा आहियूं प्रेम प्यार त मिलंदो आहे, लेकिन मां संगत खे विशेष यादि हो कि जॾहिं बि मां लखनऊ साहिब ईंदो आहियां सदाईं प्रेम ऐं प्यार मिलंदो आहे। लेकिन अॼु जॾहिं साईं जन हिते आया, साईं जन जो दर्शन कयोसीं, पहिरियों जीअं साईं जन जो मां दर्शन कयो त मूंखे ईअं लॻो परम पूज्य राजा साईं हिते अची विया, लेकिन वरी जॾहिं मां साईं जन ॻिलायो तीअं लॻे पियो कि हाज़ुर स्वरूप साईं साधराम साहिब जन ॻिलाइनि पिया। सो तव्हांखे ॿिन्हिनि जी छवि संतनि में मिले थी, मालिक हिननि खे सिहत ॾे, ईअं ई खिलंदा रहनि, ईअं ई संगत खे आशीर्वाद ॾींदा रहनि। तव्हां सभिनि लखनऊ वासियुनि खे, भाउरनि भेनरुनि खे इन शुभ गॾनि जूं हिकु दफ़ो वरी बि पूज रड़की साहिब जे तरफ़ां, हिंदास जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं।
बोलो शहंशाह सतगुरु बाबा पारूशाह साहिब की, सतगुरु बाबा वसण घोट की, पूज पिता सतगुरु बाबा आत्माराम साहिब की, दरवेश सतगुरु बाबा परमानंद, साईं गुरुमुखदास साहिब, बोलो साईं सदाराम साहिब की, सचे साईं सतराम दास, सतगुरु साईं कंवर राम, सखी बाबा सुदाराम, सतगुरु बाबा बीरबलदास साहिब, सतगुरु बाबा गुरुमुखदास साहिब की, आयो लाल सभई चौ। सतगुरु जी प्यारी साध संगत सभई हिते पाण सतगुरु साईं आसुदाराम साहब जन जे हिन निर्वाण महोत्सव में शामिल थिया आहियूं। संतन महापुरुषनि जो प्रेम अथाह प्यार आशीर्वाद असां दासनि जे मथां रहियो, ख़ासि करे हिन दास जे मथां। मूंखे अॼु बि उहा घड़ी यादि आहे, पूज माता साहिब माता द्रौपदी देवी असांजी सिंध में ज्योति जोत समाई 2001 में। तंहिं वक़्त ताईं ये दास पढ़ाई लिखाई कार्यनि में, संसारी कार्यनि में काफ़ी व्यस्त रहियो। दुकानदारी, मालिकनि जो मेडिकल स्टोर हुयो, उते ड्यूटी हूंदी असांजी। ईअं सम्झो माता साहब चोलो मटायो त दास खे ॼण त छिके वरितो, महापुरुषनि त बसि हाणे सेवा में रहणो आहे। अमा जन सिंध में चोलो मटायो, बाबा साईं आत्माराम साहब जन जो हिन दास जे मथां अथाह प्रेम स्नेह रहियो। मालिकनि जी कृपा सां जॾहिं पार्थिव शरीर हिते आयो हिंदुस्तान में, सॼो कार्य थियो ऐं असांजा मालिक साईं चांडूराम साहिब जन दरबार सब में आया ऐं पगड़ियुनि ते त पहुता ई पहुता, पर वरी ॿार जे कार्य ते बि पहुता। ऐं उन वक़्तु साईं साधराम बि हिते आयल हुआ इंडिया में, ऐं उते सॼी शेवा साईं साधराम साहिब जन पाण संभाली सिंध में। छो त तव्हां सम्झी सघो था त हिंदुस्तान अचणु हिते शुक्र आहे, उन टाइम उते फ्लाइट जी जर्नी हुई, सवलो हुयो रस्तो, त साईं साधराम पहिरियों उते वञी पहुता ऐं कार्य थियो। ख़ैर साईं जन उते आया, हे दास साईं जन जी शेवा में हुयो। साईं जन मूंखे चयो, साईं पोइ 2 ॾींहंनि खां पोइ मेले जी शुरूआत आहे, असांखे बि अॼु ट्रेन पकड़नी आहे, ऐं कीअं मेले ते? साईं मूंखे जानकारी न आहे, मालिक वेठा आहिनि बाबा साईं आत्माराम साहिब जन, जीअं उन्हनि जो हुकुम थींदो तीअं। ईअं कीअं थींदो? मां बाबा हाणे किसो बि थियो आहे, घर में पहुचणु थोरो मुश्किल आहे, ऐं मालिकनि खे, छो त ॾिसो संत न निर्मोही, साईं जन ॻाल्हि कई जीअं संत निर्मोही मोह कढणो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। बाबा साईं आत्माराम साहिब जन बि निर्मोही कया। 2000 फरवरी में 13 फरवरी 2000 में साईं गुरुमुखदास साहिब जन ज्योति जोत समाया। वरी 17 अगस्त 2001 में माता साहिब ज्योति जोत समाया। त साईं जन तंहिंखां पोइ बि इन्हनि दुखनि खे मज़बूतीअ सां मुंहुं ॾिनो, साईं आत्माराम साहिब जन। ऐं साईं आत्माराम साहिब जन त भक्ति जी मूर्ति रहिया, 48 साल गादी जी शेवा में रहिया, ऐं जीअं जो तीअं पंहिंजो पाण खे समर्पित रखियूं महापुरुषनि जी शेवा में। साईं जन मूंखे चयो, साईं पोइ कीअं? मां साईं मूंखे जानकारी न आहे, पर मूंखे लॻे थो मालिक साईं जन उथी करे सिधो साईं आत्माराम साहिब जन वटि ॿाहिरि ई, असां साईं गुरुमुखदास जन जे कमरे में वेठा हुआसीं, उथी करे सिधो, पोइ ईअं कीअं थींदो? साईं जन था चवनि बाबा आत्माराम साहिब जन खे वसण घोटे जी निशानी न हूंदी मेले ते। साईं आत्माराम जन चयूं, भाई साहिब हाणे किसो थियो आहे, पोइ हिन दफ़े खणी छॾियो। न मां उते बीठो हुजां। मूंखे साईं आत्माराम साहिब जन चवनि, गुला मूंखे ईअं इशारो करे बाबा जन, पोइ तव्हां मालिक आहियो, जीअं तव्हांजो हुकुम थींदो। चऊं पोइ वञिबो? बाबा तव्हां जीअं हुकुम कंदो, असां त ॿधा बाना आहियूं। चऊं मुंहिंजे नाले चऊं ख़ाली ईंदो मेले ते। कहिड़ी रमज़, कहिड़ी रांदि, कहिड़ी
लीला पे हलन मालिक जो 2001 में हिदास पहिरों दफ़ो सखी बाबा जे मेले ते आयो, कार हलंदी आई जीअं साईं जन ॿुधायो त 1 साल बि नांगो न थियो। प्रेम आ न, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन के मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। कोई इंसान कंहिं इंसान वटि छो वेंदो आहे? भगवान कृष्ण जी लीला थी अचे साम्हूं 1 मिंट जी। संधीअ जो प्रस्ताव खणी करे भगवान कृष्ण विया दुर्योधन वटि कि भाई दुर्योधन हे छा थो करे तूं, छाजे लाइ महाभारत जो युद्ध थिए यार, छॾ खणी बसि। चई न युद्ध त थींदो। दुर्योधन थोरो चापलूसी करण जे लाइ 56 भोग लॻाए छॾियो भगवान जे अॻियां। चई साईं खणो। चयो यार तूं युद्ध जी ॻाल्हि तो करे, हज़ारे लखे माण्हू मरंदा, तूं मूंखे चए थो 56 भोग खाओ, असांखे त गिरह अंदरि नथो वञे पियो, पर असां उथूं था। दुर्योधन बि उथी करे हलियो। कृष्ण भगवान पहुतो विदुर जे घर। हाणे विदुराणी जेकी हुई, विदुर जी घर वारी, हुनजो प्रेम अथाह प्रेम हुयो कृष्ण सां। हाणे जंहिंमहिल जो विदुराणीअ दर खोलियो त बसि उहा स्तब्ध थी वई, बीजी वई, बसि ॾिसण लॻी कृष्ण खे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि प्रेम जा। कृष्ण चई भाई विदुराणी अंदरि सॾु कंदी की न तई बीठो हुजां? चई न न साईं अचो अचो। चई किथे आहे विदुर? चई बसि अची वेंदो। चई हाणे दुर्योधन वेठो हुजे। चई पोइ कुझु खाराईंदी आहे, बुख लॻी आहे? हाणे उते 56 भोग छॾियो अथऊं, हिते चवनि था कुझु खाराईंदी आहे, बुख लॻी आहे? हा साईं। केलनि जो थाल खणी आई। हाणे उहा एतिरी दीवानी थी चुकी हुई कृष्ण जे प्रेम में, कृष्ण खे ॾिसे पई, अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि, छा पई करे, केले खे छिले करे केलो पाण पई खाए, छिलको कृष्ण खे पई खाराए। दुर्योधन खिलेस तो, वाह कृष्ण वाह, हमने तो आपके आगे 56 भोग रख लिए, लेकिन आपके नसीब में केले के छिलके। तो कृष्ण कहने लगे देखो कोई इंसान किसी इंसान के पास क्यों जाता है? 3 कारण, भाव, अभाव और प्रभाव। भाव, अभाव, प्रभाव। भाव तुझ में है नहीं, अभाव मैं नहीं रखता हूं, और प्रभाव तेरा मुझ पे पड़ना नहीं, तो मैं तेरी सोचूं क्यों? भाव है विदुरानी में, उस भाव की वजह से मैं यहां आया हूं। तो ये जो संतों का जो भाव है, प्रेम है, कोई संत नंढो न थींदो आहे प्यारा, सोच नंढी वॾी आहे असांजी। महापुरुषनि जूं त कमायूं आहिनि, तॾहिं त उन्हनि जा झंडा गड़िया पिया आहिनि। हे मेला छाजे लाइ आहिनि हिते? अॼु सखी बाबा जी कमाई साधारण जीवन में आहे। मां पढ़ां पियो हे जेको साईं साधराम साहिब जन तस्वीर ॾिनी, मां ॾिसां पियो सखी बाबा साहिब जन जो स्वरूप। हा हा। वरी हेॾे साईं वसणकोट जी स्वरूप ॾिसो, उहो प्रसंग अचे थो बाबा वसणकोट जे जीवन जो। मस्तानी अचे थी बाबे वसणकोट जे दर ते। अरे वसण, ॿुधो आहे तूं सभिनी खे ढकींदो आहे, वस्त्र फाटा पिया आहिनि। वसण ॿुधो आहे तूं सभिनी खे ढकींदो आहे, अॼु ॾिसां मूंखे कीअं थो ढके। लीला ॾिसो, ये लक़ब जेके मिलनि था न शहनशाह जा, घोट जा, ये तव्हां मां नथा ॾियूं प्यारा, ये उतां लिखिजी था अचनि पिया, ये उतां जूं लीलाऊं रचिजनि प्यारा। तव्हां मां कोई न आहियो ये लक़ब ॾियण वारा। त साईं वसण घोट, सखी बाबा आसूदाराम, ये लक़ब उतां था मिलनि दरवेशनि खे, छो त इहे उन्हनि जूं पंहिंजूं कमायूं आहिनि, ये उन्हनि जूं पंहिंजूं शेवाऊं आहिनि। चयूं वसण ॾिसूं त साईं कीअं थो मूंखे ढके? त साईं वसण घोट साहिब जन प्यारे खे चयो जल्दी वञ। मिसकीनी हुई, छो त साईं वसण घोट साहिब जन त सभु त्याग करे छॾियो, ॾेई छॾियो। चई बाबा ॾींदो बि लाल, वठंदो बि लाल, असां छुटल उहो बदल। दफ़्तर सभु दरिया खे अर्पण करे छॾिया। दरिया छा अर्पणम मम, हाणे बाबा तूं संभाल, तुंहिंजो कमु संभाले, असां तुंहिंजी शेवा में आहियूं। साईं वसण घोट साहिब जन प्यारे खे चयो पुटु वञ त मथे अमूरो मां वटि, जल्दी मथे वञ, ऐं चयसि कोई वस्त्र पियो हुजे त ॾे, जल्दी कर। वियो प्यारो मथे दरवाजो करके, जीअं केरु? चई मां साईं न्यापो मोकिलियो आहे, हेठि मस्तानी आई आहे, हुनखे ढकणो, अधु शरीर हुनजो नग्न आहे, हिकिड़ो वस्त्र ॾियो। अव्हां जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। चई वञ साईं खे न्यापो ॾे, सभु कुझु मालूम पियनूं क्या कहिए, जी सुनाए कर खशमाना रहमदा संत वरती तेरी रचाए। साईं सभु हाल तव्हांखे ख़बर आहे, कहिड़ो हाल निकल आहे। हाणे सिचुएशन इहा हुई, एॾी मिसकीनी अची चुकी हुई, जो अम्मा खे हिकिड़ो पेशगीर, पेशगीर मतिलबु अॼु जे ज़माने में जेके गाउन चवंदा आहियूं असां, हिकिड़ो पेशगीर हुयो, उहो अम्मा पाईंदी हुई। मेरो थिए 2 ॾींहं 3 ॾींहं, त अॼु जो ज़मानो आहे त
वॉशिंग पाउडर वॉशिंग मशीन सभु अची आहिनि जो असां रोज़ जा रोज़ कपिड़ा धोऊं था। उन ज़माने में इहो न हूंदो हुयो। अमां उहो पेशगी 3-4 ॾींहं पाईंदी हुई, वरी हिकिड़ो ॾींहुं घर में ई रहंदी, उनखे धोई करे सुकाए करे तेसिताईं अमां पाईंदी हुई अंगोशो, सिंपल अंगोशो घर में। प्यारो अची वियो साईं वटि, साईं अमां ईअं थी चए, अरे हे हाल आहे असांजो, काई ॻाल्हि न आहे, वेठो आहियां। साईं मथे हलिया विया घर। साईं चयो अमरो मां कर ख़बर, चई सभु ॼाणो था पिया साईं। चई हिकिड़ो कमु कर अमरो मां, वो मस्तानी हेठि बाज़ार में पई घुमे थी पई, अधु कपिड़ा फाटल अथव, हिकिड़ो कमु कर, तूं हाली अंगोशो पाए वे, इहो जेको पेशगीर पातल थी न उहो लाहे करे मूंखे ॾे त उन मस्तानी खे ढकियां। साईं वो अमां खे अंगोशो पाराए करे वो पेशगीर वरितो, वो पेशगीर अची उन मस्तानी खे ॾिनो, मस्तानीअ पातो। साईं वसण शाह खां पुछे थी, पोइ वसण मां कीअं थी लॻां? चई मस्तानी अमां हे त ठहियो ई तुंहिंजे लाइ आहे। चई वसण न मस्तानीअ जी दुआ थी, तूं अॼु मूंखे ढकियो आहे, सभई तोखे ढकण हार चवंदा, तूं ईंदड़ वक़्त में हज़ारनि लखनि खे ढकेंदे। दुआ दरवेश की अगर एक बार हो जाए तो ये पक्का है तेरा बेड़ा पार हो जाए। दुआ दरवेश की अगर एक बार हो जाए। असांजा बाबा साईं एॾो सुहिणो भजन गाईंदा हुआ, दरवेशनि जी रहमत अचाई न वेंदी, बख़्शाऊं जा बरकत सां खाली न वेंदी, दुआ गो दणीअ जा ये दरवेश आहिनि, इन्हनि जी इनायत अजाई न वेंदी, फ़क़ीरनि जी रहमत अजाई न वेंदी। हे नाता प्रेम जा आहिनि प्यारा। साईं जन त पाण रिदिन सिदिन जा मालिक आहिनि ऐं बसि सभिनी खे प्रेम ॾियनि। सभिनि खां असां त पाण दुआ घुरण आहियूं, असां त नौकर आहियूं, वसण घोट जी तरह जा खादिम आहियूं। बसि सदाईं दुआ इहे रहंदी दरवेशनि जे दर ते त साईं मस्तु रहनि। कीअं संगत खे आशीर्वाद ॾींदा रहनि ऐं तव्हां सभिनि जो प्रेम, संतनि जो प्रेम हमेशह बरक़रार हुजे। मां बसि पंहिंजी वाणी किथे विराम ॾियां। अहिड़ो मौक़ो छा बजादगार घटना भाई तोखे क्या सचो तो सदाईं चओ, उहे जेके आॻियां कनि ॾियण मूंखे क़बूल आहे। दीपाराम चवणी साईं जन चई तो मूंखे चवनि, चए भाई साहब हम ॿ पुट हूंदासीं। हिते ॿी वर्सी ते साईं गोमनाम साहिबु यूनिवर्सिटी आया, हुते कोठे ते पलो सॼो चौकड़ ते साथ वेलो हुयो, पाणी हुयो, सभु संतोनी भेल आया, भाई सुखरामदास साहब बि चलो असां पेशवा पलो पातो, जेके पाण वारा पालनि पिया हथ जाते सनातन साहब मोहम्मद साहिब चई हुयो भाई साहब जॾहिं पुटु ॼाणंदो तॾहिं असां सभई संत हिकु हिकु वेलो कंदासीं। चई अथऊं बेबुआ संत साईं पेशराम साहिब जो साईं विनोद में साईं न अॻ में माण्हू लाइ कंहिं संतनि खे सम्झनि था, अॼुकल्ह हीअ ॻाल्हि ॿुधो था संत अलॻि अलॻि वेलो कंदा, पंहिंजे साथ में पाण ठाहे ई कोन्हे। हिन सां साईं सभई संत गॾिजी हिकिड़ो वेलो ॾींदासीं। न सेप्टेंबर जी हाणे पिछाड़ी वर्सी आई आहे, गिरंट जो पुटु चवण जो ज्वाला में हेज आयो, हिनखे घटना न चऊं, छा चवंदो? असां आत्माराम साहिब जी श्रद्धांजलि ते इहा साईं काली साईं मालिक वेठान साईं आत्माराम साहिब जे पगड़ियुनि जे वक़्तु में ईअं मींहुं भरियो पियो आहे,
मुंहिंजे पहुतासीं टुकड़े खाधीसीं चयो न त पकड़ींदो हाणे हेॾी सॼे ख़ल्क अचे सॼो पासो न त पोइ झूलेलाल मंदर में ॿी त जाइ कान्हे हिन जे भरोसे जेको संभाले पियो शाम जो अची उते आयासीं प्रेम सां सॼो पकड़ींदुसि या हिन साईं जी निष्ठा जी साम्हूं ॾिठीसीं हेॾी ख़ल्क कीअं वेहे हा चई बीठाऊं उन ते भरोसो आहे जीअं हिनखे झोलालियूं लॻी पियूं खोलियो वसण घोट खे सभिनी